दोस्तों अस्सलाम वालेकुम तव्हां सभिनी खे इंडस डायलॉग में भलीकार। अॼु असांजो ही मिडिल ईस्ट स्पेशल सेशन आहे। थोरो दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त असां बलूचिस्तान वारो जेको मौजूदा मामिलो आहे, मस्तूम में उन्हनि जी काफ़िले ते फायरिंग कई हुई। हाणे उन ते ॿ पर्सपेक्टिव आहिनि, हिकिड़ो रियासत जो, ॿियो बलोच जेके मूवमेंट आहे उन जो आहे। सो बलूचिस्तान बि जोग्राफिकली वाइज़ जेको आहे उहो मिडिल ईस्ट जो हिसो आहे ऐं मिडिल ईस्ट जी लार्जर जेका पॉलिटिक्स आहे उहो बि हींअर उते इम्पैक्टफुल आहे। सो मंसूर खां पाण उन जे मुतलिक़ कुझु न हलूं था ऐं मंसूर खां पहिरीं हाल वाल पुछूं था। मंसूर पाड़े में बलूचिस्तान जी सूरत जेका आहे उहो हर ॾींहं खां बिगड़जंदी पई वञे। पहिरीं त उहो फ़क़्ति पहाड़नि ताईं मौजूदु हुई, हमला थींदा, गोरिला अटैक थींदा ऐं रियासत उन खे सप्रेस बि कयो थ्रू फोर्स। पर हाणे सूरत इहा आहे जो उहो माण्हुनि में लही चुकी आहे ऐं तव्हां ॾिसो था जेके वीडियोज़ अचनि था। एतिरे क़दुरु ताईं रियासत जॾहिं एक्स ते पाबंदी लॻाई, यानी ट्विटर ते पाबंदी लॻाई, छाकाणि त बलोच जेको पूरी दुनिया ॿी दुनिया में जेको वेठो आहे बलोच माण्हू, उहो ट्विटर जे थ्रू ई दुनिया सां जेको आहे उहो ॻंढियल हुयो, उनजे करे रियासत ट्विटर ते पाबंदी लॻाई। सो उहो सभु कुझु माना रियासती पाबंदी जे बावजूदि उहे जेके विजुअलाइज़ असीं वीडियोज़ ॾिसूं था, स्पीचिस ॾिसूं था या फोटोज़ ॾिसूं था, दे आर क्वाइट माना इम्प्रेसिव त हेॾा वॾा माण्हू गॾु थिया आहिनि। ऐं उहो गवादर में हिकिड़ो उन्हनि जो जलसो थिए थो पियो, उन जे पोयां कहिड़ा मक़सद आहिनि, कहिड़ा सियासी मक़सद आहिनि उन जलसे जो? हाफ़िज़, अॼु जो इहो तमामु हिकिड़ो अहम सुवालु आहे। बलोचिस्तान पाकिस्तान जे अंदरि हुनजी हिकिड़ी इलाक़ाई जोग्राफी तौरु हिकिड़ी तमामु वॾी अहमियत आहे ऐं बलोच क़ौम जी अलॻि सां हिकिड़ी तारीख़ी शनाख़्त बि रही आहे, उन्हनि जी हिकिड़ी तारीख़ी हैसियत रही आहे, उन्हनि जी तारीख़ी हिकिड़ी क़ौमी जदोजहद बि रही आहे सभिनी जे जेके बि दुनिया जा साम्राज्य हुआ उन्हनि जे ख़िलाफ़। बहरहाल हिकिड़ी इन जी हिकिड़ी डिघी तारीख़ आहे बलूचिस्तान जी, उतां जे मामले जी, उतां जे क़ौमी सवाल जी, वसीलनि जे इस्तेसाल जी, फुरलुट जी, जबुर जी, ऐं पोइ कीअं उहे चंद हिकिड़ा माण्हू हुआ, 4 खां 5 ॼणा जेके पहाड़नि ते विया, उन्हनि खे क़ुर मथे ते खणी क़ुर ॾेखारे उन्हनि खे लाथो वियो ऐं पोइ उन्हनि खे फायूं ॾिनियूं वयूं। उहे जेके 4-5 माण्हू हुआ जेके पहाड़नि ते हुआ, अॼु उहे पहाड़नि खां हेठि लही अची चुका आहिनि। उन्हनि जी जेका बंदूक हुई उहा अॼु माण्हुनि जे हथ में आहे। बलूचिस्तान जो को बि अहिड़ो माण्हू न आहे जेको उतां जे वेढ़ाकनि सां गॾु न हुजे। हू छाजे लाइ था विढ़नि, उन्हनि जो को ज़ाती मसइलो त आहे कोन, घर जे अध वेसे जो थांवनि जो, ऐं उन सां उन लाइ त रियासत सां मसइलो आहे कोन। सो सम्झण जी अहम ॻाल्हि इहा आहे त जेके 4-5 माण्हू हुआ फ़क़ति, जेके कंहिं ज़माने में पहाड़नि ते वेठा हुआ। शुरू में त खान ऑफ कला जो भाउ प्रिंस करीम, उन खां पोइ नवाब नौरोज़ खान ज़रकज़ई, जंहिंखे जनरल आयूब ऐं हितां जी जेका ताक़तवर धुर आहे उन्हनि खे क़ुर ॾेखारे हेठि लाथो ऐं पोइ पुटनि समेत हुनजे भाइटनि खे फाई ते चाढ़ियो वियो ऐं हुन ज़ईफ़ खे कुराड़े खे उमिरि कैद जी सज़ा ॾिनी वई, जंहिंजी उन वक़्तु बि उमिरि 90 साल हुई। ऐं उन खां पोइ बलूचिस्तान जे हिकिड़े चूंडियल वज़ीर आला खे, जेको पहिरियों वज़ीर आला हो सरदार अताउल्ला खान मेंगल, हुनजी हुकूमत खे ख़तमु करणु, हैदराबाद साज़िश केस ठाहिणु, उतां जे जेके अहम माण्हू हुआ यानी सरदार नवाब, जीअं सिंध जा सरदार आहिनि उहे त समूरी क़ौमी जदोजहद खां कटियल आहिनि, पर उते जॾहिं सरदारनि में हथु पियो, जॾहिं नवाबनि में हथु पियो, तॾहिं उहे पंहिंजे माण्हुनि जे अॻियां बीह रहिया, ढाल बणिजी बीह रहिया ऐं उन क़ौमी सवाल खे उन्हनि पंहिंजे हथ में खयो। तो इहा जेका सूरत हाल हुई उहा हिननि खे ॾाढी महांगी पई। जीअं जनरल मुशरफ चवंदो त बलूचिस्तान जे अंदरि 75 सरदार असांजी मुठ में आहिनि ऐं जेके 3 सरदार आहिनि उहे असांजे ख़िलाफ़ आहिनि। उन्हनि मां बुक्टी, मरी ऐं मेंगल, उन्हनि टिनि असां लाइ जेको लॉ एंड ऑर्डर जी जेका सिचुएशन आहे उहा ॾाढी ख़राबु कई आहे ऐं उन्हनि 3 सरदारनि असां लाइ मसइलो पैदा कयो आहे। सो इन मां ई सम्झण जी ज़रूरत आहे त उहे जेके 75 सरदार ॿिया आहिनि उन्हनि जी का बलूचिस्तान जे अंदरि एॾी वॾी अहमियत न आहे। जेके माण्हू वतन सां पंहिंजे माण्हुनि सां बीहंदा आहिनि उन्हनि जी हिकिड़ी तारीख़ी अहमियत हूंदी आहे। जीअं अकबर बुक्टी पंहिंजी जवानी में, पंहिंजे जॾहिं हू ताक़त में हो, जॾहिं गवर्नर हो, जॾहिं CM हो, तॾहिं हुन छा बि कयो, पर आख़िर में जॾहिं हू पंहिंजे वतन सां पंहिंजे माण्हुनि सां बीठो त अमर थी वियो। अॼु ख़ुदि पंजाबी दानिश्वर इन ॻाल्हि खे क़बूल करे रहिया आहिनि या करण लाइ तयारु आहिनि त हिकिड़ो 90 साल जो कोड़ो माण्हू जेको नवाब हो, जेको पंहिंजे क़बीले जो चङो मुड़ुसु हो, जंहिं वटि तमामु घणी दौलत हुई, जंहिंखे अण पैसो, हुनखे कहिड़ी ज़रूरत हुई जो आख़िर हू पहाड़नि ते चढ़ी वियो। या अॼु ही जेके नौजवान छोकिरियूं आहिनि, ऐं बलोचनि वटि गैरत जो तस्वर बि तमामु घणो आहे ऐं उतां ई उहो गैरत जो तस्वर आयो आहे। सिंध में बि उतां ई उहो आयो आहे त उहे पंहिंजी नियाणुनि खे ॿाहिरि न आहिनि कढंदा, पर हाणे उन्हनि जूं नियाणियूं MPhil स्कॉलर आहिनि, उहे PhD होल्डर्स आहिनि,
उहे तव्हां ॾिसंदव त रोडनि ऐं रस्तनि ते विछियूं आहिनि। कॾहिं तव्हां उन्हनि खे इस्लामाबाद में ॾिसंदव, कॾहिं तव्हां उन्हनि खे पिंडी में ॾिसंदव, कॾहिं तव्हां उन्हनि खे ग्वादर में ॾिसंदव त हुननि जूं अस्करी धुरनि सां चक्रियूं आहिनि। कॾहिं हुननि खे तव्हां कोयटा प्रेस क्लब ते ॾिसंदव, कॾहिं तव्हां ॾींहंनि जा ॾींहं रातियूं जूं रातियूं हुननि खे कराची प्रेस क्लब ते ॾिसंदव। त इहा जेका हिकिड़ी क़ौमी जिदोजहद आहे, उते जेको हिकिड़ो क़बीलाई समाज उहो हाणे हिकिड़ी क़ौमी लड़ी में पइजी चुको आहे। अॻ में त बाबा इहो रियासत चवंदी हुई त हिकिड़ा चंद माण्हू आहिनि जिन असां लाइ मसइलो पैदा कयो आहे, जेके पहाड़नि ते वेठा आहिनि माण्हुनि खे भड़काइनि पिया, या इहो चयो वेंदो त कुझु नवाब आहिनि या नवाबनि जा पुट आहिनि जेके ॿाहिरि रहनि था, उहे हितां जे माण्हुनि खे भड़काइनि था। उन वक़्तु इहा ॻाल्हि बिल्कुलु मञण जोगी हुई, पर हाणे जॾहिं उतां जो मक़ामी माण्हू उहो उन तहरीक सां जुड़ी चुको आहे, जॾहिं गज़ा जी या बलूचिस्तान में इहा ख़बर नथी पवे त वेड़ा कहिड़ा ऐं सिविलियन कहिड़ा, इहा ख़बर नथी पए त उन्हनि जो मददगार केरु आहे, सियासी कारकुन केरु आहे ऐं आम बलूचिस्तान जो फ़र्द कहिड़ो आहे। छाकाणि तव्हां जबर उन्हनि ते एतिरो मड़ियो आहे जो हाणे उनजो रद्द अमल थींदो ऐं हर सूरत में थींदो। अॼु जो जेको क़ौमी कठ हो, बलोच क़ौमी कठ ग्वादर में, उहो त वाज़े आहे त बाबा तव्हां जेको कुझु बि कयो ठीकु आहे, उते जेके अस्करी पासा आहिनि बलूचिस्तान में उहे कमज़ोर आहिनि, सॉरी मज़बूत आहिनि, ऐं ॿिए पासे रियासत बि अस्करी तौर ते जहिड़े पई, उहे बि इन्हनि सां जहिड़नि पिया, पर सियासी पासा जेके आहिनि उहे ॿिन्ही धुरनि वटि कमज़ोर आहिनि। यानी बलोचनि वटि बि जेको सियासी पासो हो उहो कमज़ोर हो, ऐं रियासत बि बलूचिस्तान जे मसइले खे सियासी तौरु हल नथी करणु चाहे। हू चाहे थी त हिन मसइले खे अस्करी तौरु यानी फ़ौजी ताक़त सां हल कजे आहे। जीअं नेतन्याहू सम्झे थो त जेको फ़लस्तीन जो मसइलो आहे फ़ौजी ताक़त सां हल थींदो, सो हितां जी रियासत सम्झे थी त हितां जी इंक्लूडिंग मज़लूम क़ौमूं जेतिरियूं बि आहिनि, जीअं सिंध, बलोचिस्तान, सभिनी जो मसइलो फ़ौजी ताक़त सां हल थींदो। सो इहो मुमकिन कान्हे, उहो सियासी मसइलो आहे ऐं सियासी टॉक्स जे ज़रिए ई हल थींदो। जेसीं ताईं उन अस्करी धुरियूं त ठीकु आहे विढ़ंदियूं रहंदियूं हिक ॿिए सां, हिकिड़ी धुर खे यकीनन जंग जे मैदान में शिकस्त खाइणी पवंदी, पर नेठ उन मसइले जो सियासी हल ज़रूरु निकिरणो आहे। ऐं रियासत बि नथी चाहे त को हुते सियासी हल निकिरे, ऐं बलूचिस्तान में त शुरू खां सियासी पासो कमज़ोर रहियो आहे ऐं उतां जे माण्हुनि जी बंदूक जेका आहे उहा वधीक ताक़तवर रही आहे। तो हाणे मंसूर, सॉरी टू इंटरप्ट यू, बट सियासी पासो कहिड़ो आहे? माना 75 सालनि खां तव्हांखे इहा ख़बर ई न आहे त सियासी पासो इटसेल्फ आहे छा? जी, कीअं मतलब त ॾिसो, जेकॾहिं असां पॉलिटिकल सॉल्यूशन जी ॻाल्हि करियूं था, भई पॉलिटिकल सॉल्यूशन छा? ठीकु आहे, माना पॉलिटिक्स विच वारो रस्तो, हिकिड़ी एक्सट्रीम तव्हांजी, ॿी एक्सट्रीम रियासत जी। सियासत त ईअं कमु न कंदी, हिते तव्हां हिकिड़े जबल तां ॿिए जबल ताईं गोली त हलाए सघो था, पर सियासत जे लाइ तव्हां ॿिन्ही खे हेठि लहिणो पवंदो। सो उहो पॉलिटिकल सॉल्यूशन तव्हांजी नज़र में कीअं आहे? माना छा हफ़ीज़, मां इहा ॻाल्हि कई त मिसाल ॾिसो तव्हां, दुनिया जे अंदरि जेके बि गोरिला तंज़ीमूं हूंदियूं आहिनि उन्हनि जी हिकिड़ी सियासी विंग ज़रूरु थींदी आहे। उन्हनि जा जेके पॉलिटिकल अफेयर्स हूंदा आहिनि उहे माण्हू ॾिसंदा आहिनि, हिकिड़ा पॉलिटिकल ऑफिशियल्स थींदा आहिनि। जीअं हमास, समूरी दुनिया ईअं सम्झंदी आहे त ख़ुदि हमास अस्करी हिकिड़ी तंज़ीम आहे। बाबा अस्करी हिकिड़ो हुननि जो फ्रंट लाज़मी आहे, पर उहा हिकिड़ी सियासी धुर आहे जेका गज़ा ते गवर्न बि करे पई। मास्को खां वेंदे बीजिंग ताईं, वेंदे तेहरान ताईं उन्हनि जा सफ़ीर बि मुक़ररु थियल आहिनि। हू क़तर में बाक़ाइदगी सां उन्हनि जूं सियासी ऑफिसूं आहिनि, पर अस्करी तौरु वधि में वधि हू लबनान में लिखी सघनि था, गज़ा में लिखी सघनि था, पर अस्करी तौरु हू ईरान में बि नथा लिखी सघनि, हू उर्दन में नथा लिखी सघनि, मिस्र में नथा लिखी सघनि। छो हाणे जॾहिं टॉक्स थियनि थियूं, मिसाल कतर में इसराइल ऐं हमास जे विच में, त तव्हां हुते ॾिसंदा हूंदो त इसराइल जा बि जेके सियासी अॻवान आहिनि उहे हुते अचनि था। हुते IDF जा कमांडर कोन था अचनि, हुते अल क़साम जा कमांडर कोन था अचनि, हुते सियासी धुरियूं हिक ॿिए सां ॻाल्हाइनि थियूं, छाकाणि त उतां जी जेका बंदूक आहे उहा ॿिन्ही धुरनि सियासी धुरनि जे ताबे आहे। पर हिते ईअं कोन थो थिए, हिते अस्करी धुरियूं जेके आहिनि उहे ताक़तवर आहिनि ऐं जेके सियासी धुरियूं आहिनि उहे कमज़ोर आहिनि। मिसाल बलूचिस्तान जे अंदरि हिकिड़ो पार्लियामानी फ्रंट त आहे ई आहे, सिंध जी क़ौमपरस्तनि जी आहे, पर हितां जी जीअं पाण ॾिसूं चई सघे थो त सिंध जी क़ौमी तहरीक जो जेको सियासी पासो आहे उहो कमज़ोर आहे, उनजो हिकिड़ो जेको क़ौमी बयानियो आहे उहो कमज़ोर आहे। तीअं तव्हांखे बलूचिस्तान जे अंदरि बि ईअं ॾिसण में ईंदो त उतां जो जेको सियासी पासो आहे, अस्करी धुरियूं त विढ़ंदियूं रहंदियूं, पर दुनिया जे फोरमनि ते खणी अचणु, आलमी दुनिया खे हुन में मुदाख़लत करण लाइ तव्हांखे हिकिड़ो सियासी प्लेटफॉर्म घुरिजे, हिकिड़ी सियासी तंज़ीम घुरिजे, हिकिड़ी मुनज़िम ऐं गॾियल हिकिड़ी सियासी क़यादत घुरिजे जंहिंजी खोट आहे। मिसाल अस्करी जेके धुरियूं आहिनि, मिसाल यहया सिनवार अपील कोन कंदो अक़वाम मुतहिदा खे त अचो ऐं तव्हां सीज़ फायर करायो, उन लाइ हमास जा जेके सियासी अॻवान आहिनि उन्हनि खे ॻाल्हाइणो पवंदो। तीअं बलूचिस्तान जे अंदरि बि जेका बि धुरियूं आहिनि, मिसाल पाण में उन्हनि जी कशीदगी आहे, त
त उते आलमी मुदाख़लत सियासी धुरियूं करे सघनि थियूं। मिसाल रियासत में नथी चाहे त इन मसइले खे सियासी तौरु हल कजे। ॿिए पासे हुननि जी जेका कमज़ोरी हुई उहा हाणे पाण खे बलोच यकजहती कमेटी जी सूरत में हिकिड़ो सियासी पुराव थींदे नज़र अचे पियो कंहिं हद ताईं। उहो भले नतीजा खेज़ न हुजे, पर हीउ जेको क़ौमी कच्छ आहे इहो इन लाइ आहे त बाबा ग्वादर में जेका मुदाख़लत आहे, जेको बलोचनि खे रोकियो थो वञे त हीअ तव्हांजी धरती न आहे, तव्हां ग्वादर ते नथा अची सघो, छाकाणि त चाइनीज़ सां कुझु हिननि जा मुआदा आहिनि ऐं सिक्योरिटी जो मुआदो बि आहे। इन करे बलोचनि खे उतां परे रखियो थो वञे, खारदार तारूं बि लॻायूं वियूं आहिनि। तो हाणे बलोचनि उते ॿुधण में अचे थो, मूंखे एग्ज़ैक्ट ख़बर न आहे ऐं कंफर्म न आहे त केतिरा माण्हू उते शरीक थिया आहिनि, पर इहो ॿुधण में आयो त 10 लख खनि माण्हू अॼु उते शरीक थींदा उन जलसे में। काफ़ी रुकावटूं बि आयूं ऐं उते हू चवंदा त ग्वादर असांजो आहे ऐं असीं कंहिं बि हिते मुदाख़लत खे, उहे पंजाबनि जी मुदाख़लत हुजे या चीनियुनि जी मुदाख़लत हुजे, उनखे असीं क़बूल न कंदासीं। सो उन्हनि जो जेको इहो मौक़िफ़ आहे उहो हिकु हद ताईं आलमी दुनिया खे पाण मुतवजा कराए थो त असांजो जेको बंदरगाह वारो अहम शहर आहे उते न रुॻो पाकिस्तान पर चीन जी बि नज़र आहे ऐं चीन हिकिड़ो आलमी साम्राज्य तौरु समुंडनि ते कब्ज़ो चाहे थो। ॿिए पासे न रुॻो बलोच इहो था चाहिनि त हेॾा अक़वाम मुतहिदा माइल थिए, पर हू अमेरिका खे बि हेॾा माइल करणु चाहिनि था, छाकाणि त अमेरिका बि इहो कतई न चाहींदो त ग्वादर पोर्ट ते या कराची पोर्ट ते चीनी अची वेही रहनि। सो हिकिड़े हद ताईं ग्वादर में हिननि जो गॾु थियणु ॾिसूं त हुननि जो मौक़िफ़ छा थो अचे ऐं हू दुनिया खे कहिड़ी अपील कनि था। पर हीअ जेका बलोच यकजहती कमेटी आहे उन्हनि जो मिसिंग पर्सन ताईं कानून ऐं आइन जी बालादस्ती ताईं ॻाल्हियूं आहिनि, पर उन्हनि वटि बि बलूचिस्तान जी आज़ादी मुतलिक़ को एॾो वॾो चिटो बयानु कोन्हे, न ई पाड़ेसरी के क़ौमी तहरीकूं या पाड़े जे अंदरि मिसाल का इनकलाबी दौरु आहे उन्हनि सां तालुकातनि लाइ बि हुननि जो को अहिड़ो चिटो बयानु नज़र नथो अचे। वधीक ॾिसिजे त छा थो थिए। ठीक है मंसूर, टू बी वेरी स्पेसिफिक, चीन के पाकिस्तान जो है वो असांजे के बुधंदड़ दोस्त उन्हनि ॿुधाईंदो हलां त गवादर जी 2300 एकड़ 2300 एकड़ सॉरी ज़मीन जेका है वो अलाट कई है 40 सालनि जी लीज ते, ठीक है, ऐं उते कंप्लीट हिकिड़ी वाल आहे। सो हालांकि स्पेशल इकोनॉमिक ज़ोन ठाहिण जे लाइ सिंध जी ज़मीनूं बि ॾिनियूं वियूं ऐं सिंध में त पोइ DHA जे नाले ते ख़बर न छा आहे छा न पियो थिए, या बहरिया जे नाले ते या ॿियूं जेके तव्हांजे केपीटी पोर्ट आहिनि या जेको हितां धाबी जी वॾा प्रोग्राम है, या हाणे जेको मौजूदा तौर ते SIFC जे अंडर तव्हांजो ज़मीनूं आबाद करण फौज जी कस्टडी जे अंदरि इहो पूरो प्लान आहे। बहरहाल ठीकु आहे, इहो हिकिड़ो उन्हनि जो हिकिड़ो पर्सपेक्टिव आहे। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई त उहे अमेरिका खे मैसेज सेंड करणु चाहिनि थियूं, पर साॻी वक़्त ते तव्हां डोनाल्ड लू जी स्पीच ॿुधी हूंदी कांग्रेस जे अॻियां। डोनाल्ड लू चयो त असां पैसा पिया ॾियूं टू द गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, त उहो चाइनीज़ जेको उन्हनि ते असर है उनखे बैलेंस करण जे लाइ। सो अमेरिकन गवर्नमेंट जेका आहे उहो कंप्लीटली रियासत सां गॾु यानी पाकिस्तान जी एस्टेब्लिशमेंट सां गॾु, सो हू इन कॉन्फ्लिक्ट में कीअं इन्वॉल्वमेंट करे सघे थी? हफ़ीज़, तव्हां जेके बलोच हितां जी क़ौमी तहरीक आहे उनजा काफ़ी सारा बयान हूंदा। अॻु में त हुननि जो जेका तहरीक जो हिकिड़ो मौक़िफ़ हुयो उहो मौजूदा बलूचिस्तान जी आज़ादी ते मुबनी हो शुरू खां वठी, पर हाणे तव्हां ॾिसंदव त जेको ईरान जे अंदरि बलूचिस्तान सिस्तान आहे, सिस्तान बलूचिस्तान हू उनजी बि ॻाल्हि कनि था त उहो बि असांजो आहे। ऐं उते तव्हांखे ख़बर आहे त सही सिधी अमरीकी मुदाख़लत आहे ईरान जे अंदरि। जेको उते ईरानी जेके बलोच आहिनि उन्हनि खे बि कंहिं हद ताईं ईरान जे ख़िलाफ़ु भड़काइजे, उते हिकिड़ो अंदरूनी तज़ाद या झेड़ो पैदा कराइजे ऐं उन्हनि जी शनाख़्त जे मामले ते उतां जे बलोचनि खे सरकार जे ख़िलाफ़ु हथियार खणण लाइ उकसाइजे या भड़काइजे। बहरहाल हाणे हितां जी बलोच क़ौमी तहरीक जो बि जेको मौक़िफ़ आहे उहो कंहिं हद ताईं तब्दील थियो आहे ऐं हू क्लियर चवंदा त सिस्तान बलूचिस्तान बि आज़ाद बलूचिस्तान जो हिसो हूंदो। ताज़ो मूं हुन डॉक्टर मारंग बलोच जो हिकिड़ो बयानु ॿुधो, उनमें हुन ईरान मुतलिक़ स्पेशल हिकिड़ी स्पेसिफिकली पाण चऊं हिकिड़ी मख़सूस वीडियो ठाही। उनमें हुन ईरान मुतलिक़ ॻाल्हायो पियो, पर न रुॻो ईरान जी बलोच कम्यूनिटी मुतलिक़, पर मुकमल ईरान ऐं ईरान जी जेका सियासी सूरत हाल आहे ऐं ईरान जे अंदरि जेका इंसानी आज़ादियुनि जो ऐं औरतुनि जो जेको सुवाल आहे। सो मां उते सोचणु लॻुसि त मिसाल डॉक्टर मारंग बलोच खे आख़िर अहिड़ी कहिड़ी ज़रूरत पई जो अॻु में ई चीन सां त बलोचनि जा तालुकात सुठा आहिनि कोन, अफ़गानिस्तान सां बि कंहिं हद ताईं हुननि जा तालुक एॾा सुठा न आहिनि, ख़ैर फ़िलहाल उते पठान वेठा आहिनि तंहिं करे हू मसइलो एॾो वॾो नथा करे सघनि, पर अॻिते हली लाज़मी तौर ते उहो मसइलो क्लियर थींदो त कोइटा जेको कैपिटल आहे उहो त वरी बि पठाननि जे हथ में आहे ऐं बलोच क़ौमी तहरीक कोइटा जे अंदरि यानी कैपिटल सिटी जे अंदरि कमज़ोर आहे। उहो मसइलो बहरहाल ॾिसूं त हू कीअं अॻिते हली हल कंदा। विच में मंज़ूर पश्तीन ऐं जेके आहिनि इहे भाई इहे छा वली खान वारा
पोटरा उन्हनि जा भई पाण में मसइला हलिया पे। महमूद अचकज़ई ऐं बलोच जेके अॻुवान आहिनि उन्हनि जा हिक ॿिए सां ॾंद चक थिया हुआ। बहरहाल उते बि फ़िलहाल अफ़गानिस्तान सां बि कंहिं ताईं हिननि जा एॾा तालुका सुठा न आहिनि। ईरान सां त बाक़ाइदगी सां हिननि जो हुते कशीदगी हाणे तेज़ी वठी चुकी आहे बलोच तहरीक जी ऐं ईरानी सरकार जी, जंहिं करे ईराननि ऐं पाकिस्तानी जेका रियासत आहे, जेके धुरियूं आहिनि सरकारूं आहिनि, उन्हनि पाण में इहो मुआइदो कयो त पाण ॿिन्ही पासे जेके बलोच मिलिटेंट्स आहिनि उन्हनि खे कुचलींदासीं। यानी ईरान जे पासे जैश उल अदल ऐं हेॾां BLA, उन्हनि खे पाण गॾिजी तौर ते होॾां तां ऐं विच में जेको कुझु इहो थियो हुयो तव्हां ॾिठो पाण जे अॻियां कुझु बैलिस्टिक मिसाइल फायर थिया, कुझु अटैक्स थिया ऐं चयो वियो त बाबा कुझु जैश उल अदल जा माण्हू मारिजी विया आहिनि। पाकिस्तान ॿुधायो त असां ईरान जे अंदरि ऐं हुते BLA जे माण्हुनि खे क़तल कयो आहे। तो इहा ई समूरी सूरत हाल। सो मूं हुन वक़्तु सोचियो त आख़िर मारनि खे अहिड़ी कहिड़ी ज़रूरत पई जो ईरान जे अंदरूनी मामलनि मुतलिक़ ॻाल्हाए थी, त उते इंसानी आज़ादियुनि जी कहिड़ी हालत आहे। या मिसाल पाकिस्तान ते बि ॻाल्हाए पे सघियासीं, फ्रांस ते ॻाल्हाए पे सघियासीं, अमेरिका में ॻाल्हाए पे सघियासीं, त उते जेके गज़ा जे लाइ माण्हू प्रोटेस्ट कंदा उन्हनि जी कहिड़ी हालत कई वञे थी, या उते यूनिवर्सिटियुनि में शागिर्दनि सां कहिड़ो वर्ताव कयो वञे थो, या फ्रांस में कीअं एहतजाजनि ते बंदिश लॻाई वई आहे। पर डॉक्टर मारंग स्पेशली जेको ईरान ते ॻाल्हायो उन मां मूंखे लॻो त हू अमेरिका जो ध्यानु छिकाइणु चाहिनि था पंहिंजे तरफ़। ठीकु आहे, ईरान जे अंदरि काफ़ी सारा मसइला आहिनि, पर जेको बलूचिस्तान जो मसइलो आहे उहो हिकिड़ो अलॻि सां मसइलो आहे। जेकॾहिं उन मसइले खे सिर्फ़ु इन बुनियाद ते असां चऊं त असांजा जेके सिंधी आहिनि बाबा उहे सिंगापुर में रहंदा आहिनि, करे असीं सिंगापुर ताईं सिंधु देश ठाहींदासीं, या हिंदुस्तान में काफ़ी सारा सिंधी रहनि पिया ऐं असीं चऊं त बाबा असीं हिंदुस्तान ताईं पंहिंजो सिंधु देश ठाहींदासीं, या सिंधी त अलाए किथे किथे हुआ ऐं असांजी सिविलाइज़ेशन हिकिड़ी तहज़ीब तमामु वॾी हुई, मुल्तान त बाक़ाइदगी सां असांजो हिसो हो। हाणे जॾहिं सिंधी क़ौमी तहरीक सिंध जी आज़ादी जी ॻाल्हि मिसाल करे थी, त उहा मौजूदा जेका असांजी जाग्राफी आहे उन जी ॻाल्हि करे थी। तो कंहिं हद ताईं जेका बलोच तहरीक आहे उहा किथे न किथे इन ॿाहिरीं मुदाख़लत जो शिकार आहे, किथे न किथे, ऐं उन में ई हिननि जो नुक़सानु खाधो आहे। बाक़ी मां तव्हांखे इहा ॻाल्हि कई, ईअं न चयो त बसि हाणे अमेरिका को हिननि खे आज़ादी वठी ॾींदो बलोचनि खे, पर ॾिसो हाणे पाकिस्तानी जेको आहे परॾेही वज़ीर उन चयो त असां जेके चाइना सां असांजा तालुकात आहिनि उहे असां अमेरिका जे करे, अमेरिका जी ख़ुशी जे करे दाव ते न लॻाईंदासीं। चीन असांजो अहम इतिहादी आहे खिते में, असां पंहिंजा तालुकात कंहिं बि रीति हुन सां ख़राबु नथा करे सघूं। जो पाकिस्तान जा जेके इन क़िस्म जा बयान आहिनि, या सीपेक जी जेका तोसी आहे, या ब्रिक्स में पाकिस्तान जो मिसाल शामिलु थियणु आहे, या शिंघाई ताउन तंज़ीम में पाकिस्तान जी जेका मौजूदगी आहे, या हाणे तव्हां ॾिठो त तहरीके लबैक पाकिस्तान जे धाणनि जे चवण ते जेको इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू खे ही दहशतगर्द करार पिया ॾियनि, या इसराइली प्रोडक्ट्स जो ही बाइकाट पिया कनि पाकिस्तानी, या आलमी तौर ते फ़लस्तीन लाइ ॾाढो आवाज़ उठाईंदा, त तव्हां छा था सम्झो त अमेरिका को हिननि खे माफ़ु करे छॾींदो ऐं इसराइल हिननि खे माफ़ु करे छॾींदो? त लाज़मी ॿाहिरीं हिते कंहिं न कंहिं रीति मुदाख़लत थींदी, ऐं उहा इन ई सूरत में थींदी। असां ईअं नथा चऊं त हितां जूं क़ौमी तहरीकूं बसि आतियूं वेठियूं आहिनि त ॿाहिरीं मुदाख़लत थिए, पर लाज़मी तौर ते जेके कमज़ोर धुरियूं आहिनि उहे चवनि थियूं त आलमी धुरियूं हिते अचनि, ऐं चीन खे रोकण लाइ बलोचनि वटि सिर्फ़ु हिकिड़ो ई ऑप्शन आहे त हू कंहिं न कंहिं रीति अमेरिका खे ग्वादर पोर्ट ॾांहुं मुतवजा कराइनि, छाकाणि त उन्हनि वटि इहो हिकिड़ो ई ज़रियो आहे पोर्ट वारो, ऐं इन ज़रिए ई हू अमेरिका खे हेॾां मुतवजा कराए सघनि था, ऐं अमरीकी मुदाख़लत सबबि ई हू सम्झनि था त जेको चीन जो असरु आहे बलूचिस्तान जे अंदरि, या जेका हुनजी मौजूदगी आहे उनखे घटाए सघे। मंसूर, लास्ट क्वेश्चन पाण मिडिल ईस्ट जा ॿिया मामला जेके आहिनि उन्हनि ते बाद में ॻाल्हाईंदासीं, टाइम ख़तम थी चुको आहे। सेंटर वटि कहिड़ा ऑप्शंस मौजूद आहिनि, यानी इस्लामाबाद जेकॾहिं ॻाल्हियूं करे बि सही, या जेकॾहिं इन पूरे जेको पब्लिक प्रेशर क्रिएट पियो थिए बलूचिस्तान में, त इन मुतवजा थिए त पाकिस्तान वटि माना ॾियण जे लाइ छा आहे? हफ़ीज़, पाकिस्तान त रियासत शुरू खां वठी उन मामले खे मूं जी सवेर चयो त सियासी अंदाज़ में निबेरण ई नथे चाहियो। यानी बलोच जेके अॻुवान आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे, असां त 48 में मौजूदु कोन हुआसीं, उन्हनि जो इहो चवणु आहे त शुरू खां वठी हिते फ़ौजी ताक़त जे ज़रिए, तशदुद जे ज़रिए, इस्तेसार जे ज़रिए असां सां ॻाल्हायो वियो आहे। यानी असांखे टेबल ते घुराए बि असांजी तज़लील कई वई आहे, असांखे पहाड़नि तां लाहे बि असांखे क़तल कयो वियो आहे, न रुॻो आम माण्हुनि खे पर असांजे नवाबनि खे, छाकाणि त हुते कबीलाई हिकिड़ी सोसाइटी आहे जेका हाणे हिकिड़ी क़ौमी पाण समाज में मुकमल तौर ते तब्दील थींदी पई वञे। तव्हां ॾिठो हूंदो त मुकमल तौर ते 20 सालनि में बलोच क़ौम जी हिकिड़ी तश्कील थी आहे, जेका सचपच त छिरकाईंदड़ आहे। जॾहिं हुते मरी बुक्ती ऐं मज़ारी
हिक ॿिए खे हज़ारनि जी तादाद में क़तल कंदा हुआ। उते जॾहिं सरदार साम्हूं थी आया, नवाब खैर बख्श मरी जहिड़ा मुदबर माण्हू साम्हूं थी आया ऐं अकबर मुफ्ती जी शहादत खां पोइ उहा जेका तहरीक हुई उहा मज़बूती तरफ़ वधी ऐं उते हिकिड़ो जेको कबीलाई समाज हो उहो क़ौमी समाज ना हुन उसर कई। इहो सच पच त हिकिड़ो छिकाईंदड़ आहे। सो रियासत वटि त कुझु आहे ई कोन बलोचनि खे ॾियण लाइ। विच में मूं नजम सेठी जो हिकिड़ो इंटरव्यू हो, हुन कयो हो हरब्यार मरी सां, जेको खैर बख्श मरी जो पुटु आहे। सो हुन काफ़ी सारियूं ऑफर्स कयूं। 2010 जो इंटरव्यू आहे त आसिफ ज़रदारी चवे पियो त असीं हुतां फ़ौज बि कढूं था, चेक पोस्टूं बि ख़तमु करियूं था, तव्हांजी पुलिस बि तव्हांजी मर्ज़ी सां रखी, ब्यूरोक्रेट बि उते तव्हांजी मर्ज़ी सां रखिबा ऐं जबरी गुमशुदगियुनि वारो मामिलो बि ख़तमु कंदासीं। जॾहिं अहिड़ी तरमीम बि आई, हुन वक़्त जी ॻाल्हि आहे। तॾहिं हुन हरब्यार मरी चयो त असां कंहिं बि रीति ॻाल्हियूं करण लाइ तयारु न आहियूं। ऐं हाणे सिर्फ़ु हिकिड़े ई नुक़्ते ते ॻाल्हि थींदी ऐं उहा आहे आज़ादी। जेकॾहिं बलूचिस्तान जी आज़ादी ते रियासत असां सां ॻाल्हियूं ॻाल्हाइणु चाहे थी त असीं उहे ॻाल्हियूं ॻाल्हाईंदासीं। सो हाणे जंहिं नुक़्ते ते बलोच क़ौमी तहरीक पहुची चुकी आहे या जंहिं नहज ते माण्हू उतां जी तहरीक सां जुड़ी चुका आहिनि, सो उते हाणे को ऑप्शन बचे ई नथो सवाइ इन जे त हिकिड़ी धुर खे शिकस्त खाइणी पवंदी ऐं पोइ ॾिसजे त उहा कहिड़ी धुर आहे जेका शिकस्त खाए थी। मिसाल रियासत बि मज़बूती सां ऐं ताक़त जे ज़रिए उन्हनि खे कुचलींदी पई वञे ऐं माण्हू तव्हां ॾिठो त अॻ में सिर्फ़ु विड़हाक हुआ, पर माण्हुनि जा जेके सियासत जा दरवाज़ा हुआ उहे मुकमल तौर ते बंदि कया विया हुआ। पर माण्हू कंहिं न कंहिं शिकिल में आहिस्ते आहिस्ते लहंदा आया ऐं हाणे उहे माण्हू काफ़ी तौर ते मज़बूत थी चुका आहिनि। ऐं जॾहिं औरतूं साम्हूं आयूं आहिनि ऐं इनकलाबी जेका हिकिड़ी जंग हूंदी आहे उन में औरत जी मौजूदगी तव्हां सम्झो त हिकिड़ी इंतिहाई साम्राज्य लाइ इंतिहाई ख़तरनाक तरीन हिकिड़ी ॻाल्हि आहे। यानी हू औरतुनि जी तलाशी कोन था वठी सघनि पाकिस्तान जे अंदरि, जेको पाण खे हिकिड़ो इस्लामी मुल्क सर आहे। त उहा हिकिड़ी कबीलाई समाज जे अंदरि जॾहिं तव्हां गोरीला जंग थिए पई या उते रियासत जॾहिं ऑपरेशन करे पई त उते मर्दनि खे आसानी सां मारे बि सघिजे थो, उन्हनि जी तलाशी बि वठी सघिजे थी, उन्हनि खे खंभे गुम बि करे सघिजे थो। पर जॾहिं औरतूं साम्हूं हूंदियूं त उन्हनि जी तलाशी वठनि, लखनि जी तादाद में औरतूं आहिनि, हज़ारनि जी तादाद में औरतूं आहिनि। उहे बाग़ी औरतूं आहिनि जंहिं मां कंहिंजो पीउ क़तल थियल आहे, कंहिंजो भाउ क़तल थियल आहे, कंहिंजो वर क़तल थियल आहे, कंहिंजा बचड़ा गुम थियल आहिनि। ऐं उन्हनि वटि जेका टावर आहे, जेको फिरोद आहे, उनखे तव्हां ताक़त जे ज़रिए, तज़लील जे ज़रिए, चेक पोस्टुनि जे ज़रिए हल नथा करे सघो। मिसाल तव्हां चपे चपे ते चेक पोस्ट क़ाइमु कयो ऐं उतां जे मक़ामी माण्हुनि खे सिर्फ़ु घर अचण ऐं वञण लाइ 5 दफ़ा तव्हां हुनजी चेकिंग कयो त लाज़मी तौर ते हू बाग़ी थींदो। मिसाल मां पंहिंजी घिटी में ई घुमां या तव्हां ई थर वञो ऐं तव्हां खां 5 भेरा पुछियो वञे त तव्हां थर छो था वञो, हालांकि तव्हांजो हुते घर आहे, तव्हां ॼमिया हुते आहियो, वॾा हुते थिया आहियो, तव्हांजूं ज़मीनूं हुते आहिनि, तव्हांजा घर हुते आहिनि। पर इन पैमाने जी जॾहिं तव्हांजी तज़लील कई वेंदी तॾहिं तव्हां वटि को बि ऑप्शन नथो अचे सवाइ हिन जे त तव्हां बग़ावत करियो। तो रियासत वटि त मुंहिंजे ख़्याल में को बि ऑप्शन न आहे ऐं अॻी धुर वटि बि आज़ादी वारे नुक़्ते खां सवाइ हाणे को बि ऑप्शन न आहे बचियो। छाकाणि त हू चवंदा त असांजो को नलके ऐं नाली जो मामिलो त आहे कोन, जंहिंजे करे असां 75 साल जीदोजहद कई आहे ऐं हाणे असां कंहिं मसइले जे ज़रिए हिन मामले खे लहे मिटी करे छॾियूं। छाकाणि त हाणे त उन्हनि जो मसइलो इंतिहाई हाईलाइट थी चुको आहे। अॻ में हू जॾहिं कमज़ोर शिकिल में हुआ तॾहिं बि हू आज़ादी वारे नुक़्ते खां सवाइ ॻाल्हियूं करण लाइ तयारु न हुआ। तव्हां हुननि खे कॾहिं ॿुधंदो बलोच अॻवाननि खे त हू चवंदा त असां जेकॾहिं शुरू में 70 वारे ॾहाके में जेकॾहिं असां सरेंडर न कयूं हा या हिननि जी ॻाल्हियुनि में न अचूं हा त असां कॾहिं जो आज़ादु थी वञूं हा। पर असां कंहिं क़दुरु सम्झो त मुआइदा थी सघनि था, ॻाल्हियूं थी सघनि थियूं, अञा बि वक़्तु न आयो वियो, इन करे हू सम्झनि था त असां धोखो खाधो ऐं हाणे हू कंहिं बि रीति ॻाल्हियूं करण लाइ तयारु न आहिनि। सो मुंहिंजे ख़्याल में हाणे ॿई धुरियूं साम्हूं आहिनि। हाणे ॾिसजे त पंजाब जा माण्हू कॾहिं था रोडनि ऐं रस्तनि ते अचनि ऐं हू ख़ुदि बलोचिस्तान जे माण्हुनि जी ॻाल्हि कनि, बिल्कुलु ईअं जीअं सारतर चयो हो त अलजज़ाइरनि खे आज़ादु कयो, या जीअं इसराइली जेके अॻुवाण आहिनि उहे चवनि पिया, या अमेरिका जा जेके अॻुवाण आहिनि या जेके माण्हू आहिनि उहे चवनि पिया त बाबा छॾियो फ़लस्तीन खे, हाणे उन्हनि जी जान छॾियो, तॾहिं ई असीं पीसफुली तरीक़े सां रही सघंदासीं। सो पंजाब जे माण्हुनि खे डर आहे। पाण सियासत जे शागिर्द आहियूं ऐं पाण खे ख़बर आहे त जॾहिं पाकिस्तान यानी सेंटर सरेंडर कयो 1971 में, तॾहिं हुननि जो ऑप्शन इहो त बाबा असां वटि बक़ाया टेरिटरी आहे, जेका मौजूदा पाकिस्तान जी सरज़मीन उहो आहे ऐं असां उते पीसफुली जेको आहे उहो हुकूमत करे सघूं था ऐं पंहिंजा मामला हलाए सघूं था। सो पाकिस्तान एज़ आई अंडरस्टैंड या जेको मुंहिंजी जियो पॉलिटिकल अंडरस्टैंडिंग आहे, हू हिकिड़ो इंच बि नथो माना विञाइण जी पोज़ीशन में न आहे, ठीकु है, जेका मौजूदा टेरिटरी आहे ऐं सभु कुझु लॻाए सघे थो, ठीकु है। ऐं ॿिए पासे तव्हां सूरत जेका ॿुधाई आहे, यानी हू पंहिंजी उन
एक्सट्रीम पॉइंट तां हटण लाइ तयार आहिनि. दैट मीन्स के वी आर प्रिडिक्टिंग मोर ब्लडशेड, मोर वार. हाफिज़ उहो त रियासत ते छॾियल आहे ऐं उतां जे माण्हुनि ते छॾियल आहे. मिसाल जे तौर ते पाण चऊं था त जेकॾहिं हाणे उतां रियासत कोई हिते हटे बि सही त जेका उतां जी तहरीक आहे उहा अॻिते वधंदी ईंदी. जेके विड़हाक आहिनि उहे अॻिते वधंदा ईंदा. बिल्कुलु ईअं जीअं हिकिड़े ॾींहुं नेटो फोर्सिस अफ़गानिस्तान में निकितियूं ऐं तालिबान तोसी कंदा आया ऐं उहे काबुल में झंडा खोड़े वेही रहिया. तो हाणे मां जीअं सवेर चई आहे को बि ऑप्शन न आहे. केतिरियूं बि जंगियूं थियनि, केतिरा बि माण्हू क़तल थियनि, केतिरा बि घर तबाह थियनि, हाणे माण्हुनि वटि कोई ऑप्शन न आहे. बलोचिस्तान जे माण्हुनि वटि को बि ऑप्शन न आहे. हू मिसाल कंहिं बि रीति हाणे मसलियत पसंदी या सुधारा पसंदी ॾांहुं नथा वञी सघनि. हाणे उहे जेके अॻवान आहिनि, जेके पहाड़नि ते वेठा आहिनि, सभु माण्हू उन्हनि सां गॾु आहिनि. ठीकु आहे, कुझु माण्हू उन्हनि सां गॾु बि न हूंदा, मुमकिन आहे, छाकाणि त समूरी क़ौमी तहरीक जो हिसो नथी थी सघे या उन्हनि जी हिमायत ई नथी थी सघे. कुझु रियासत जा बि सहूलियतकार हूंदा या इहो बि चाहींदा हूंदा त मसइले ज़रिए हिन खूनारेज़ी खे बंदि कजे. पर जन धरियुनि क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, उन्हनि जो मौक़ुफ़ हींअर सगारो आहे ऐं हू गिराऊं ते सगारी पोज़ीशन में मौजूदु आहिनि. इन करे इहो हालतुनि ते छॾियल आहे. बाक़ी जंग केतिरी बि वधीक थिए, नुक़सानु हाणे ॿिन्ही धुरियुनि जो थिए थो. अॻु में ईअं थींदो हो त हिकिड़ी धुर जो नुक़सानु थींदो हो जेका कमज़ोर धुर हुई. पर हाणे जॾहिं ताक़तवर धुर खे बि 1% ई सही, पर जॾहिं नुक़सानु थिए थो त लाज़मी तौर ते हू सोचींदा हूंदा त हिते असांजी जॾहिं मौजूदगी आहे तॾहिं बि असीं नुक़सानु खाऊं पिया, पर जॾहिं असां हितां निकिरंदासीं तॾहिं बि वधंदा, अॻिते अची वेही रहंदा. हाणे रियासत वटि मुंहिंजे ख़्याल में को बि ऑप्शन न आहे बचो त हू छा कंदा. इन मसइले जो कंहिं न कंहिं रीति अॼु न सुभाणे या सुभाणे न त परीं को न को सियासी हल कढणो ई. ठीक है मनसूर खान, थैंक यू सो मच. इंशाल्लाह मिडिल ईस्ट जा जेके ॿिया मामला आहिनि उन्हनि ते पाण वरी ॻाल्हाईंदासीं, वरी गुफ़्तगू कंदासीं. थैंक यू.